नाज़रीन असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त तालीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी लाड़काणे ऐं कंबर पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजिस जा दौरा करे SOPs जो जाइज़ो वरितो आहे। नाज़रीन तालीम वारे सूबाई वज़ीर स्कूलनि ऐं कॉलेजिस में SOPs ते अमल न थियण ते इंतिज़ामिया खे छंड पटी आहे ऐं SOPs ते मुकमल अमल दरामद कराइण जूं हिदायतूं कयूं आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त तालीमी इदारनि में समाजी विथी ते अमल दरामद न हुअण बराबरि आहे। ॿारनि जी सिहत वधीक अहमियत रखे थी। SOPs ते अमल कयो वञे। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी लाड़काणे कंबर पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजिस जा दौरा करे SOPs जो जाइज़ो वरितो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर स्कूलनि ऐं कॉलेजिस में SOPs ते अमल न थियण ते इंतिज़ामिया खे छंड पटी आहे ऐं SOPs ते मुकमल अमल दरामद कराइण जूं हिदायतूं कयूं आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त तालीमी इदारनि में समाजी विथी ते अमल दरामद न हुअण बराबरि आहे। ॿारनि जी सिहत वधीक अहमियत रखे थी। SOPs ते अमल कयो वञे।